ज़िंदगी छा आहे? ज़िंदगी हिकु अजीब गुजारत आहे। उहा गुजारत भञण जी जंहिं शख़्स बि कोशिश कई आहे हू हिकु मुख़्तलिफ़ नतीजे ते पहुतो आहे। जेतिरनि माण्हुनि खां उहो सवाल कयो वियो, हर माण्हूअ मुख़्तलिफ़ वराणी ॾिनी। गौतम बुद्ध चयो ज़िंदगी ॾुखी ॾुख आहे, कंहिं चयो सरासर आज़माइश आहे, कंहिं चयो खिलण कुॾण टहक ॾेई घारण जो नालो ज़िंदगी आहे, कंहिं चयो ख़्वाबु आहे, कंहिं चयो घाणे में ॾांद वांगुरु वहण जो नालो ज़िंदगी आहे। त पोइ ज़िंदगी छा आहे? उहा अजीब गुजारत केरु भञी सघंदो? छा ज़िंदगी सचपच अदम वजूद खां वजूद में आयल का सूरत आहे? अदम वजूद त आहे ई कोन, सभु कुझु मौजूदु आहे। बज़ाहिर अदम वजूद उहो आहे जेको हवासनि सां महसूसु नथो थिए, पर उहो ज़रूरी न आहे त जंहिं शइ जो अहसास ऐं इदराक न हुजे उहा हुजे ई न। ज़िंदगी मौजूदु आहे हर वक़्तु। उहा ॿी ॻाल्हि आहे त कॾहिं उहा ॿिज जी सूरत में आहे ऐं फोटहड़े जे मरहले में आहे, त कॾहिं उहा पनछण जीअं आहे। ज़िंदगी त पनछण खां पोइ बि आहे। उन्हनि छणियल पननि मंझां ज़िंदगी ॿीहर ताक़त वठी उभरे थी। मौत त आहे ई कोन। तूं ॼमण खां अॻु किथे हुएं? छा मौत ई ज़िंदगी खे ॼणे थो? जेकॾहिं ज़िंदगी मौत मां फुटे थी त पोइ मौत किथे आहे? पातणे मिटीअ जी लप भरे सदारत खे चयो आऊं ही आहियां। कॾहिं पत्थर, कॾहिं भोर, कॾहिं वण जी पहाड़ में जज़्ब थी मेवो थियां थो, कॾहिं ॿिज बणिजी ज़मीन मां फुटां थो। ज़िंदगी आरज़ी हयात आहे ऐं मौत अबदी ज़िंदगी। चइबो त ज़िंदगी सूरतूं मटाए थी। सिर्फ़ु उहा ई ज़िंदगी न आहे जंहिंखे आम तौर ते ज़िंदगी चइजे थो। ज़िंदगी त उहा अञा बि अजीब गुजारत आहे। उहो ज़रूरी न आहे त जेका शइ मुअल नज़र अचे सा सचपच मुअल हुजे, ऐं उहो बि ज़रूरी न आहे त जेका शइ जहिड़े नज़र अचे सा सचपच जहिड़ी हुजे। आऊं चवां थो त कुझु बि मुअल न आहे। ज़ाहिरी तौरु मुअल हर शइ में ज़िंदगीअ जो जोहर आहे। जंहिं शइ में ज़िंदगीअ जो जोहर हुजे उनखे मुअल कीअं चइबो? ऐं जेका शइ जहिड़े नज़र अचे थी, ज़रूरी न आहे त उहा हक़ीक़ी माना में जहिड़ी बि हुजे। छा फ़क़ति जनम वठणी जहिड़ो हुजण लाइ काफ़ी आहे? ए दोस्त, जियापे जूं मंज़िलूं ऐं वसफ़ूं हूंदियूं आहिनि। पहिरीं उहा जंहिं में जोहर हुजे, ॿी उहा जेका जनम वठे, टीं उहा जेका पंहिंजो जनम साबित करे। ॿिज में मौजूदु ज़िंदगीअ जो जोहर फोटहड़े लाइ तयारु आहे, पर उन ॿिज वारे मरहले खे मुकमल जियापो त कोन चइबो। जंहिं मरहले ते ॿिज फुटे थो ऐं उन में अञा ज़माने सां वेड़ ऐं उभरण जी सघ न आहे, उन लाइ सिर्फ़ु एतिरो चइबो त उन सिले खे उभरण ऐं जीअण जी सघ साबित करण जो मौक़ो मिलियो आहे। जहिड़ो हुजण लाइ सबूत ॾियणो पवंदो आहे। जेको ॿूटो वण न थिए, छांव न ॾे, मेवो न ॾे, फ़क़ति जनम वरितो पर पंहिंजे जहिड़े हुजण जो सबूत कोन ॾिनो, उन जो ॼमण ऐं न ॼमण बराबरि थी वियो। जेकॾहिं ॼमण खां पोइ ॼमण जो मक़सदु हासिल न कयो वियो त पोइ उहा ज़िंदगी वेरत ऐं बेकार रहिजी वई। जहिड़े हुजण जी साबिती ॾियण लाइ जीवन जो मक़सदु हासिल करणो पवे थो। जेको ठिकर जो ॾीओ ऊंदाही में ॿरी न सघे, उहो फ़क़ति ठिकर आहे, ॾीओ न आहे। उन रीति ॾीए पंहिंजो वजूद साबित न कयो, हिन पंहिंजो किरदारु अदा ई कोन कयो, त उनखे ॾीओ कीअं चइबो? ज़िंदगीअ जो मक़सदु हासिल करण लाइ जाखोरण ऐं ॿरण बि ज़रूरी आहे। ज़िंदा हुजण जो सबूत उन जाखोड़ ऐं ॿरण सां मशरूत आहे। ईअं त हर जीत ॼणो ॼमे थो ऐं हर जीत ॼणो पंहिंजी जिबलत मुताबिक़ जीअण जो जतन करे थो, पर छा जिबलत में जीअण ऐं नफ़्स खां पलो बचाए जीअण में को फ़र्क़ु न आहे? हिकु ज़िंदगी मुकमल जिबलत में जीअण जी आहे, ॿी ज़िंदगी आफ़ाक़ियत जे तड़प में जीअण जी आहे। हिकु ज़िंदगी वहशत जी ज़िंदगी आहे, ॿी ज़िंदगी सुकून ऐं इत्मिनान जी ज़िंदगी आहे। हिकु ज़िंदगी महदूद आहे, मिरूअ जहिड़ी, जेको कंहिं महिल जागे थो, कंहिं महिल सुतो पियो आहे। ऐं ॿी ज़िंदगी ज़िंदगीअ सां भरपूर ऐं बामक़सद आहे, सोच ऐं लोच सां भरपूर। सोच ऐं लोच सां भरपूर ज़िंदगी अज़ ख़ुदि झोल में न पवंदी आहे। कुझु त्यागण सां कुझु मिलंदो आहे ऐं सभु कुझु त्यागण सां सभु कुझु मिली वेंदो आहे। सभु कुझु त्यागण जी माना ज़िम्मेवारियूं त्यागण न आहे। ज़िम्मेवारियूं ई त ज़िंदगीअ जो इम्तिहान आहिनि। उहा ज़िंदगी जेका हासिल करणी आहे। त्याग ख़्वाहिशुनि जो त्याग आहे, ज़िम्मेवारियुनि जो न। ज़िम्मेवारियूं कंहिंजी सोच ऐं लोच वारी ज़िंदगी में रंडक नथियूं विझनि। उहो कमु ख़्वाहिशुनि जो आहे। ज़िम्मेवारियूं त तपस्या ऐं इबादत जो हिसो आहिनि।
उहा अमली इबादत आहे जंहिंमें बेशुमार सबक़ रखियल आहिनि। जेकॾहिं आउं बामक़सद ज़िंदगी जीअणु चाहियां थो त पोइ मूंखे सभ खां पहिरियां लालच, लोभ, मिल्कियत, ख़्वाहिशूं, कावड़, तकबुर ऐं नफ़रतूं मारणियूं पवंदियूं। उहे नांग आहिनि जेके मन खे विकोड़े वेहनि था। मुंहिंजी दिलि ऐं ज़ुबान ते मिठा ॿोल हुजनि, ख़ुलूस हुजे, सचाई ऐं आजिज़ी हुजे। मुंहिंजी दिलि ऐं ज़ुबान ते चिड़, पारातो, नफ़रत ऐं धिकार न अचे। मुंहिंजे अमल में ॿिए लाइ चङाई हुजे, नेक तमन्ना हुजे। मुंहिंजी रोज़ानी किरत सभिनि लाइ हुजे, रोज़गार, ॿार बच्चा, ख़िदमत, मामूली निंड ऐं बाक़ी वक़्तु एकांत में ध्यानु। जेकॾहिं तूं बि सच ऐं लोच सां अबदी सुकून चाहीं थो त पोइ ॿुध, समूरियूं नफ़सानी ख़्वाहिशूं मारे पंहिंजे अंदर में हुन जे नाले जो ॾीओ ॿारे छॾ ऐं ॾिस त उन नाले जो अक्स ऐं पाछो किथे किथे पवे थो। जेकॾहिं तुंहिंजो लौं लॻी वियो त पोइ तूं हर शइ खे हुन जे वजूद जो शाहिद कंदे ऐं ॾिसंदे त हू पन पन जे रग रग में ऐं तुंहिंजे शह रग में आहे। पोइ तोखे खुलियल अखियुनि सां ऐं बंदि अखियुनि में मजनू वांगुरु लैला नज़र ईंदी ऐं लैला खां सवाइ ॿियो कुझु बि नज़र न ईंदो। उहा ई हक़ीक़त ज़िंदगी अथई। तूं मौत खां अॻु अबदी ज़िंदगी में पेर पाए वेंदे ऐं हाणे तो लाइ ज़िंदगी ऐं मौत में को बि फ़र्क़ु न हूंदो।